ख़ासि तौर ते ॾिसो सिंध जे अंदरि बि सूरत हाल कहिड़ी ख़राबु आहे। आचर जे ॾींहुं असां वटि ॾिहाड़ो मल्हायो वञे थो, हर साल मल्हायो वेंदो आहे मुख़्तलिफ़ तारीख़नि ते। अदाई सकाफ़त जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे। ऐं पोइ छा थींदो आहे? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। नौजवान छोकिरियुनि खे रोड ते आंदो वेंदो आहे, नाच थींदो आहे, उहे झुमरियूं हणंदियूं आहिनि ऐं अख़बारूं ऐं टेलीविज़न इहे ख़बरूं नुमाया तरीक़े सां नशर कंदा आहिनि, माण्हुनि जे साम्हूं पेश कंदा आहिनि। बाबा ही सिंध जी सकाफ़त आहे। मूंखे ॿुधायो अल्लाह जा बानो सिंध जी सकाफ़त इहा आहे त तव्हां नियाणियुनि खे रोड ते आणियो, उन्हनि खे नचायो, उन्हनि खां झुमरियूं हणायो? छा इहा सिंध जी सकाफ़त आहे? सिंध जी सकाफ़त हमेशह खां रही आहे, शराफ़त आहे, हया आहे, महिमान नवाज़ी आहे, सखावत आहे। इहा कहिड़ी सिंध जी सकाफ़त आहे जेका तव्हां माण्हुनि जे अंदरि राइज करणु चाहियो था? ऐं अफ़सोस सां चवणो पवे थो, चंद सरमायादार सिंधी क़ौम खे यरगमाल करे छॾियो आहे। चंद सरमायादार आहिनि। इन्हनि खां पुछो तव्हां सिंधी क़ौम जी तरक़ी जे लाइ कहिड़ा कम कया आहिनि? तव्हां घणा सिंध जे अंदरि तालीमी इदारा क़ाइमु कया आहिनि? तव्हां सिंध में घणा तालीमी इदारा क़ाइमु कया आहिनि? तव्हां सिंध जे अंदरि माण्हुनि खे रोज़गार ॾियण जे लाइ घणा कारखाना लॻाया आहिनि? तव्हां आम माण्हू जे फलाह बहबूद जे लाइ कहिड़ा कम कया आहिनि? इते तव्हीं नोट कंदा को बि हिननि जो कमु कोन्हे। पर औरत बेपर्दा थिए, औरत घर खां ॿाहिरि अचे, इहा एजेंडा सिर्फ़ु हिननि जी कोन्हे, यहूद ऐं नसारा जी आहे। यादि रखी छॾियो, यहूद ऐं नसारा जी एजेंडा। जॾहिं मुसलमाननि मञा हया जो मादो ख़तमु थी वियो, गैरत जो मादो ख़तमु थी वियो, का शइ बाक़ी पोयां कोन रहंदी। अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे न, इज़ा लम तस्तही फस्नह मा शिअत। जॾहिं तूं हया न करी, हया तो वञा मोकिलाए वञे, पोइ जेकी कुझु तोखे वणे वञी कर। जॾहिं हया ख़तमु थी वई, हाणे सभु रस्ता खुली विया आहिनि, जीअं वणे थी वञी कर। यहूद नसारा जी माना एजेंडा आहे त मुसलमाननि जे अंदरां इहो गैरत जो मादो, हया जो मादो ख़तमु थी वञे। ऐं जॾहिं इहो ख़तमु थी वियो, मूंखे ॿुधायो उहो माण्हू अल्लाह जे रस्ते में ॿाहिरि निकिरंदो, जिहाद कंदो? उन ई माण्हू जे अंदरि दीन जी मोहबत हूंदी, अल्लाह रसूल जी मोहबत हूंदी? जॾहिं हया जो मादो ख़तमु थी वञे, अफ़सोस सां चवणो पवे थो, अल्लाह जा बानो असांजा स्कूल जिते असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं, असांजा ॿाहिरि पढ़नि था नंढड़ा, उहे स्कूल वारा बि हिननि सां गॾु। अल्लाह जा बानो तव्हांखे कहिड़ी मजबूरी आहे? छा इहे तव्हांजा ख़ुदा आहिनि? छा तव्हांखे खाराइनि था? छो नथा जवाबु ॾियो त इहो कमु न आहे असांखे करणो? यादि रखी छॾियो, जॾहिं क़ौम तबाही जे रस्ते ते हुजे ऐं उलमा ख़ामोश थी वञनि, उहे रब जे साम्हूं क़यामत ॾींहुं मुजरिम थी उथंदा। छो त अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर फ़र्ज़ आहे मुसलमाननि ते। अल्लाह जंहिंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, हिकिड़ी जमात अहिड़ी हुजे जेका माण्हुनि खे हक़ ॿुधाए, अहिड़नि माण्हुनि जो बाइकाट कयो वञे जेके असांजे मुआशरे जे अंदरि बेहयाई आम करणु चाहिनि था। रब्बुल आलमीन छा उन्हनि जे बारे में फरमायो, इन्नल लज़ीन युहिब्बून अन तशियल फ़ाहिशतु फ़िल लज़ीन आमनू लहुम अज़ाबुन अलीम फ़िद दुनिया वल आख़िरह। अज़ाबुन अलीम फ़िद दुनिया वल आख़िरह, उन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे दुनिया आख़िरत में जेके मुसलमाननि जे अंदरि बेहयाई पखेड़णु चाहिनि था। इहा बेहयाई न आहे छा? दुनिया जे अंदरि आउं पुछणु चाहियां थो, अमेरिका, यूरोप, जापान, इहे उहे मुल्क आहिनि जेके दुनियावी मैदान में तरक़ी ते आहिनि। छा उन्हनि नाच ऐं गाननि जे ज़रिए तरक़ी हासिल कई? इन्हनि शयुनि जे करे? साइंस जे मैदान में, टेक्नोलॉजी जे मैदान में अॻिते वधिया, इन्हनि शयुनि जे करे उन्हनि तरक़ी कोन कई आहे। नाच ऐं गाननि जे करे। ही त उहे शयूं आहिनि जिन अमेरिका, यूरोप जो अख़लाक़ी ॾेवालो कढी छॾियो। हाणे जेकॾहिं तव्हां उन ते अमल कंदो, तव्हांजो अख़लाक़ी ॾेवालो निकिरी वेंदो। हर माण्हू पंहिंजे घर खे संभाले, एॾे दौर में छा करिणो आहे?
हर माण्हू पंहिंजे घर खे संभाले। हिकिड़े साहबी पुछो, अल्लाह जे रसूल, नजात छा में आहे, छुटकारो कहिड़ी ॻाल्हि में आहे? मुस्नद अहमद पाण फरमाइनि था, पहिरीं ॻाल्हि अमलिक अलैक लिसानक, पंहिंजी ज़बान कंट्रोल में रख। ॿी ॻाल्हि वली सा कबैतुक, तुंहिंजो घर तुंहिंजे लाइ काफ़ी थी वञे। ज़्यादा वक़्तु पंहिंजे घर में गुज़ार। जॾहिं इंसान पंहिंजे घर जे अंदरि टाइम न ॾींदो आहे, नतीजो छा निकिरंदो आहे? घरवारी औलाद उहे छुड़वाग थी वेंदा आहिनि। छो त अल्लाह जिन में फरमाइनि, अल मिरतु का ज़िल, औरत पासराटी वांगुरु आहे। जी पासराटी इंसान टेढ़ी हूंदी आहे न, औरत मिज़ाज में हमेशह टेढ़ो रहंदो। अॼु जदीद साइंस में हिनखे साबित कयो आहे त औरत जज़्बाती हूंदी आहे, जज़्बात ते हुन ते ग़लबो हूंदो आहे। इहो ई सबबु आहे अल्लाह के औरत खे पैगंबर कोन बनायो। जज़्बात ते ग़लबे में हूंदी आहे। पाण सुगरा फरमाइनि था, ॼणो पासराटी वांगुरु आहे, जेकॾहिं हुनखे सिधो कंदो त टुटी पवंदी। जंहिं हाल में आहे हुनखां फ़ाइदो वठो। जेकॾहिं मर्द पंहिंजे घर जी निगरानी न करे, नियाणियुनि खे घरवारी खे छॾे ॾे, पुछा ॻाछा न करे, नतीजो छा निकिरंदो? बेदीनी, बेहयाई ऐं हुनजा ख़राब नतीजा। तंहिंजे करे जेके ॾिहाड़ा मल्हाया वञनि पिया, यादि रखो, इहे कंहिं बि सूरत में दीन जे मुताबिक़ न आहिनि, बल्कि दीन जे ख़िलाफ़ आहिनि। जेके हिकिड़ो ॾींहुं सिंधी टोपी पाए सॼो साल ईअं मथे उगाड़ा पिया हलनि, सी वरी सिंधी जी सकाफ़ती ॻाल्हि था कनि। तव्हां खां बहितर तूं उलमा आहिनि जेके सॼो साल सिंधी टोपी पाइनि, सॼो साल। तव्हां वांगुरु हिकिड़ो ॾींहुं न। अल्लाह जा बानो हिकिड़ी साज़िश आहे, हीअ बाक़ाइदे साज़िश आहे। मूंखे ॿुधायो मां कहिड़ो फ़ाइदो थियणो आहे सवाइ बेहयाई जे, फहाशी जे आम थियण जे? ॿियो कहिड़ो फ़ाइदो थींदो क़ौम खे? ऐं क़ौमूं बेअमल बणिजी वेंदियूं आहिनि। जेके बेअमल क़ौमूं हूंदियूं आहिनि से घणो करे रुॻो ॾिहाड़ा मल्हाईंदियूं आहिनि। अमल घटि, सिर्फ़ु ॾिहाड़ा मल्हाइण जे पुठियां ज़ोर। जेके बाअमल क़ौमूं हूंदियूं आहिनि से अमल करे ॾेखारींदियूं आहिनि। सैयदना अली रज़ी अल्लाह जो अज़ीम कौल आहे, इमाम बुखारी अल अदबुल मुफ़रद जे अंदरि आंदो। पाण फरमाए थो, अल क़ाइलुल फ़ाहिश वल्लज़ी युशीउ बिहा फिल इस्म सवाउ। चवे थो, जेको माण्हू फ़ाहिशी जी ॻाल्हि करे थो ऐं जेको हुनखे पखेड़े थो, ॿई गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि। बेहयाई जी ॻाल्हि करण वारो ऐं हुनखे पखेड़ण वारो, ॿई गुनाह में बराबरि जा शरीक आहिनि। जॾहिं को माण्हू क़ौम जे अंदरि बेहयाई खे आम करणु चाहे, यादि रखो, मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे उन जे लाइ रुकावटूं पैदा करे। हीउ दौरु सोशल मीडिया जो दौरु आहे। अल्हम्दुलिल्लाह, मूंखे ख़ुशी थिए थी, असांजा काफ़ी अहिड़ा उलमा आहिनि जिन बाक़ाइदा तहरीरूं लिखियूं आहिनि, रद्द उन्हनि कयो आहे। इहो फ़र्ज़ु बणिजे थो उलमा जो त क़ौम खे ख़बरदार कनि त बाबा ही तव्हांजे ख़िलाफ़ साज़िश आहे। चंद सरमायादार पूरी सिंधी क़ौम खे यरगमाल करणु चाहिनि था। जिन पंहिंजनि इदारनि में माण्हुनि खे हक़ न ॾिनासीं, तव्हांखे हक़ छा ॾींदा? जिन पंहिंजनि इदारनि में, उहे कहिड़ा हक़ ॾींदा सिंधी क़ौम खे? अल्लाह अकबर, दीन इस्लाम तो अज़ीम दीन आहे।